वाईपांदी जोई ऐं गोरख हिल स्टेशन ॾांहुं वेंदड़ मेन रोड नए गाज जे लंघ वटां ठहियल पुल टुटण शुरू थी वई। इंतज़ामिया जूं दावाऊं धूड़ पुल जी हालत ज़बून सवें गाॾियुनि गुज़रण सबबि पुल कंहिं बि वक़्तु टुटण सबबि वॾे जानी नुक़सान जो अंदेशो। तफ़सील मूजिबि सिंध जे सयाहती मक़ाम गोरख हिल स्टेशन वाईपांदी ऐं जोईअ खे मिलाईंदड़ नए गाज मथां ठहियल पुल जी हालत ज़बून थी वई। पुल जे छित मां सरिया ज़ाहिर वॾा वॾा खॾा पइजी विया। रोज़ानी सवें ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि समेत सफ़र कंदड़ इंसाननि जूं जानियूं दाव ते लॻी वयूं। रोड खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां गोरख हिल स्टेशन ॾांहुं वेंदड़ रस्ते खे मोटरवे सां भेटा पेश, लेकिन पुल जी हालत ॾिसी महसूस कयो वियो त समूरे काछे जे रोडनि जी हालत केतिरे क़दुरु बहितर तस्लीम कई वञे। यादि रहे त वाईपांदी शहर जे सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां हलंदड़ तहरीक जो बि को तदारक थी न सघियो। वाईपांदी शहर समेत इलाइक़े जे तमाम सियासी समाजी अॻुवाणनि तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त हिन पुल जी खस्ताहाली ऐं इंसानी जानियुनि खे दरपेश नुक़साननि खे मद्देनज़र रखंदे खेनि फौरी तौर मरम्मत कराई वञे। मोहम्मद इस्माइल लांघा, तोंग न्यूज़, डिगबाला, दादू।